मुफ्ती साहब मदारिस जे बिल के बारे में आलिमन जो पाण में इख्तिलाफ़ है, उन इख्तिलाफ़ में अवाम कंहिंजो साथ दे। सब को पहिरीं शइ त इहा समझो, आलिम चाहे केर भी हुजे, उलमा जो जेकॾहिं पाण में इख्तिलाफ़ आ त अवाम जे मथों लाज़िम आ त हर आलिम जो अदब ऐं एहतराम करे, चाहे उन आलिम जो ताल्लुक़ सियासत सां हुजे, मदरसे सां हुजे, तबलीग सां हुजे या जिहाद सां हुजे। हर आलिम के हिकी निगाह सां ॾिसणो आहे। ईअं न त जेकॾहिं मां तबलीग में आ त मुंहिंजे लाइ सिर्फ़ु तबलीग वारा आलिम आलिम, बाक़ी आलिम जी काई वैल्यू न। या मां जेको आहे मदरसे जो माण्हू आहे त मदरसे वारा आलिम मुंहिंजे लाइ क़ाबिल एहतराम, बाक़ी कंहिं कम जा न। या मां जेको आहे मुजाहिद जिहाद सां ताल्लुक़ आहे त सभु जेका मुजाहिदन आलिम उहे क़ाबिल एहतराम, उहे जन्नत जा हक़दार, बाक़ी गाफ़िल। ईअं न हुजे। बाक़ी इन्हनि जो जेको पाण में इख्तिलाफ़ आहे उन शइ खे सम्झणो आहे त इख्तिलाफ़ आहे छो। काफ़ी सालनि खां वठी इहा तरतीब थी हले त जेके भी उलमाए देवबंद जा मदरसा आहिनि, उहे मदरसा गवर्नमेंट जी तरफ़ों रजिस्टर थियनि था ऐं उन्हनि समूरनि मदरसनि जो हिकिड़ो विफ़ाक़ आहे। जीअं स्कूलनि जो विफ़ाक़ हूंदो आहे, बोर्ड हूंदो आहे, सखर जो बोर्ड अलहदा, हैदराबाद जो बोर्ड अलहदा, कराची जो अलहदा, मदरसनि जो पूरे पाकिस्तान जो हिकु ई बोर्ड आहे, अलहदा अलहदा न आहे। ऐं समूरनि मदरसनि जो हिकु ई बोर्ड सां ताल्लुक़ हुयो। कुछ साल पहिरियां गवर्नमेंट जेको आहे मदरसा रजिस्टर करण बंदि करे छॾिया। कराची में हिकिड़ो वॾो इदारो आहे जामिअतुर रशीद, मुफ्ती अब्दुल रहीम साहब दामत बरकातुहुल आलिया, उन्हनि जो मदरसो आहे, उहो मोहतमिम आहे। उहे जेको आहे चंद साल पहिरियां उन्हनि चयो त असां पंहिंजो मदरसो विफ़ाक़ खां धार कंदासीं, असांजो विफ़ाक़ सां कोई ताल्लुक़ न आहे, असां पंहिंजो हिकिड़ो अलहदा बोर्ड ठाहियूं था। त असांखे बि हिकु आम तालिब इल्म खे बि तकलीफ़ थी त असांजा पंहिंजा थी करे जुदा छो था थियनि, धार छो था थियनि। बहरहाल उहे जुदा थी विया, उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी थी वई। हाणे जेको आहे विफ़ाक़ वारा गवर्नमेंट सां मुतालबो कनि था त असांजे मदरसनि खे दोबारा रजिस्टर कयो, जीअं अॻे रजिस्टर थींदा हुया ईअं दोबारा कयो ऐं सिविल सोसाइटी एक्ट जे तहत जेको आहे तव्हां रजिस्टर कयो। मसलो हले पियो विफ़ाक़ जो ऐं गवर्नमेंट जो पाण में मसलो हले पियो त विच में जामिअतुर रशीद वारनि पंहिंजी हिकिड़ी राय बयान कई त जेके विफ़ाक़ वारा मदरसा आहिनि इन्हनि खे सिविल सोसाइटी एक्ट जे तहत तव्हां रजिस्टर न कयो, बल्कि गवर्नमेंट जे तहत रजिस्टर कयो। यानी मदरसा जेका भी आहिनि इहे गवर्नमेंट जी मर्ज़ी सां हलंदा। गवर्नमेंट जीअं चाहींदी मदरसनि खे हलाईंदी, जीअं चाहींदी पंहिंजो निसाब रखंदी, जीअं चाहींदी पंहिंजा उस्ताद ॾींदी, जीअं चाहींदी उन्हनि खे तनख़्वाहूं ॾींदी। सॼो सिस्टम गवर्नमेंट जे तरीक़े सां ऐं इशारे सां हले, इहा उन्हनि पंहिंजी राय बयान कई। त इते विफ़ाक़ वारनि चयो त तव्हांजो छा, जॾहिं तव्हां असां खां आयो ई जुदा, असांजो मसलो आहे ऐं गवर्नमेंट जो मसलो आहे, असां पाण में हिकु मसलो हल कयूं था। तव्हां जॾहिं असां खां जुदा थी विया हो, विच में तव्हांजी राय बयान करण जो हक़ बि न आहे। या त तव्हां असां ॿिन्हिनि खे ठाहियो आहे, नथा ठाहियो त तव्हां पंहिंजो कमु कयो, असांखे पंहिंजो कमु करणु ॾियो। मसलो सिर्फ़ु इहो आलिमनि जो पाण में इख़्तिलाफ़ थियो आहे ऐं अवाम जो कमु इहो आहे त मस्जिद में दुआ घुरे त अल्लाह तबारक व तआला ॿिन्हिनि विफ़ाक़ वारनि खे ऐं जामिअतुर रशीद वारनि खे मुत्तहिद करे। छो त आलिमनि जो पाण में टुटणु उम्मत जे लाइ बि फितने जो बाइस आहे। टुटंदा फितनो पैदा थींदो ऐं असल यहूदियुनि जो मक़सद बि इहो आहे जेको मदरसनि जो पाण में इतिहाद आहे इन खे ख़तमु। असां इहा ई दुआ कंदासीं त अल्लाह साईं ॿिन्हिनि खे पाण में मुत्तहिद रखे।